मथुरा जा गुल गोकुल जा हार, वृंदावन जी खुशबू ब्रज जी फुहार, हो राधा जी उम्मीद हो किशन जो प्यार, मुबारक हुजे ता सबने के जन्माष्टमी जो त्योहार। एक नई सदी कंप्यूटराइज ज़मानो, दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी, सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम। सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो। सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण, प्रोग्राम करण, ॾिसण हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति, सभ्यता, रीतियुनि ऐं रस्मुनि जो, कला ऐं विंदुर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं, पंहिंजी कला, साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, ॻायूं वॼायूं, ॿोली बचायूं। मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। नमस्ते, मां चंदा विरानी सिंधियत जे सवाल में तव्हांजो स्वागत थी करियां। गुज़िरियल हफ़्ते असां तव्हां खां सवाल पुछियो हो त दिलीप लालवानी जी जीवन धारा पिक्चर में ॻायल गीत जा ॿोल छा आहिनि? त सही ऑप्शन हो सी, असीं सिंधी आहियूं। सही जवाब ॾियण वारनि मां लकी विनर्स हिन रीत आहिनि। लख लख वाधायूं हुजनि। अची वियो आहे सावन ऐं थी शुरू आहे बरसात जी मुंद। बरसात खे ॾिसी मुंहिंजी दिलि छा थी चए? आया ओ पीड़ी आया ॾींहरा सावर जा, ॾींहरा सावर जा रे मीहरा सावर जा, ॾींहरा सावर जा रे मीहरा सावर जा। आया सावण शुरू थी चुको आहे ऐं उन सां गॾोगॾु शुरू थियनि असां सिंधियुनि जा वॾा वॾा ॾींहं, यानी कि सभ खां पहिरीं चालीहो। चालीहे जी धूम ऐं उपवास सभिनी हंधि ॾिसी सघूं था। उपवास यानी कि चालीहो, 40 ॾींहं जो उपवास। पर इन चालीहे सां गॾोगॾु असांजो रक्षा बंधन यानी कि भाउ भेण जे पवित्र रिश्ते जो अटूट संबंध, टीजड़ी, जन्माष्टमी ऐं ॿिया बि वॾा ॾींहं चङा अचण वारा आहिनि। पर जन्माष्टमी लाइ मां तव्हांखे ॿुधाईंदसि त जन्माष्टमी खां पोइ जो ॾींहुं थींदो आहे दही हंडी वारो, यानी कि दही काला हंडी, ठीकु आहे न। पर हिकु राज़ जी ॻाल्हि थी तव्हांखे ॿुधायां त खार खे मिनी हरिद्वार चवंदा आहिनि। छो? छाकाणि त खार जे घिटीअ में तव्हां ॾिसंदा मंदिर, शिवाला, गुरुद्वारा ऐं भॼन मंडलियूं अनेक, यानी कि मिनी हरिद्वार। ऐं तंहिंमें हिकिड़ो तमामु अहमियत नालो रखे थो, सो आहे निजथांव दरबार। निजथांव दरबार जी पंहिंजी अहमियत आहे ऐं निजथांव दरबार वारा 1 महीनो पहिरीं जन्माष्टमी खां मल्हाईंदा आहिनि हर ॾींहुं भॼन कीर्तन। अॼु असां तव्हांखे निजथांव में वठी था हलूं जिते थिए पियो राधा कृष्ण जो भॼन कीर्तन। ध्यान सां ॾिसजो, असांजी सिंधियत जो सवाल हुन ते ई आधारित अथव। त ॾिसो निजथांव खां जूं कुझु झलकियूं। कृष्णा 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 प्यारे कृष्णा 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 प्यारे कृष्णा 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 सदा तोखे सिक में भेण बहाइन
तू पधे पे उकीर, पपीक मिठा तू पधे पे उकीर। कृष्णा 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 प्यारे कृष्णा 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 प्यारे कृष्णा। त सिंधियत जे सवाल में असां तव्हां खां पुछंदासीं त हाणे ॾिठल दरबार कहिड़ी आहे। ठीक है, ऑप्शन ॾियूं था। ऑप्शन ए आहे खटवारा दरबार, ऑप्शन बी आहे निजथाव दरबार ऐं ऑप्शन सी आहे मांजंदन जी दरबार। खणो फोन ऐं कयो SMS तुरंत हेठि ॾिनल स्क्रीन ते हिन नंबर ते पंहिंजे नाले, सही ऑप्शन ऐं एरिया सां। तव्हीं असांखे फेसबुक ते बि ॾिसी सघो था ऐं ईमेल रस्ते बि जवाब ॾेई सघो था। तव्हांजा जवाब असां लाइ ॾाढा कीमती आहिनि, पर हिकु ॻाल्हि ध्यान में ज़रूर रखजो, इनाम वठंदे पंहिंजे ब्यूरो चीफ सां फोटो ज़रूर कढाए मोकिलिजो त ईंदड़ हफ़्तनि में उहो असीं ज़रूर ॾेखारे सघूं। त मां चंदा बिरानी वठां थी तव्हां खां इजाज़त। जय झूलेलाल। पर पिक्चर अभी बाकी है दोस्तों, तो देखते जाओ।